मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माया मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे। उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे। उन अल्लाह मुख़्तसिर ज़िंदगी ॾेई करे तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। पोइ जीअं जो अल्लाह ताला असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो, पोइ हिन क़ुरान हकीम खे अल्लाह ताला इंसाननि जी तरफ़ मोकिलियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां हिन किताब खे अल्लाह ताला इंसान जी रहनुमाई लाइ ऐं इंसान खे मंज़िल मक़सूद ते पहुचण जे लाइ अल्लाह ताला हिन किताब खे जेको मोकिलियो आहे। हाणे जेके बि मुस्लमान हिन क़ुरान हकीम खे अल्लाह ताला जे कलाम खे मज़बूत पकड़ींदा, उहो जेको फलाही ते पहुची वेंदा। कामयाबी वारो हे किताबु आहे। मंज़िल मक़सूद ते पहुचण वारो किताबु हे किताबु आहे। हिन किताब खां बग़ैर इंसान जेको अधूरो आहे। हिन किताब खां बग़ैर इंसान जेको फलाहीअ ते नथो पहुची सघे। हिन किताब खां बग़ैर इंसान इज़्ज़त नथो ॾिसी सघे। अल्लाह ताला इज़्ज़त जा ख़ज़ाना बि हिन जे अंदरि रखिया आहिनि। अल्लाह ताला कामयाबी जा ख़ज़ाना बि हिन जे अंदरि रखिया आहिनि। ऐं अल्लाह ताला बुलंदी जो मक़ाम बि हिन क़ुरान हकीम जे अंदरि रखियो आहे। ऐं हिन जे इब्तिदा जे अंदरि अल्लाह ताला असांजी रहनुमाई फ़रमाई। अल्लाह ताला फ़रमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमामु तारीफ़ूं उन अल्लाह लाइ जेको जहाननि जो रब आहे। हे अल्लाह ताला इब्तिदा में असांखे असांजी ज़हन साज़ी कई त तव्हां इंसान खे ख़बर पवे त जंहिं ज़मीन ते तव्हां रहो था इन जो त मालिक मां आहियां। इन जो कंट्रोल त मुंहिंजे हथ में आहे। पर इन खां अलावा जेको कुझु तव्हांखे आसमान में नज़र थो अचे, जेको कुझु तव्हांखे ज़मीन में नज़र थो अचे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमायो इहो सभु कुझु मुंहिंजे कंट्रोल में आहे। ऐं इन खां अलावा जेको कुझु काइनात जे अंदरि निज़ाम आहे उन जो मालिक मां अकेलो अल्लाह आहियां। पोइ अल्लाह ताला ॿिए मरहले में फ़रमायो अर्रहमानिर्रहीम। हे अल्लाह ताला फ़रमायो मुंहिंजी सिफ़ात आहे, मां रहमान बि आहियां रहीम बि आहियां। ऐं रहमान जो तालुक़ु दुनिया सां, रहीम जो तालुक़ु आख़िरत सां। रहमान जो तालुक़ु दुनिया सां जो अल्लाह ताला हिन टाइम तमामु इंसाननि जे मथां रहम कयो आहे। जंहिंजे अंदरि काफ़िर बि आहिनि ऐं जंहिंजे अंदरि मुस्लमान बि आहिनि। जंहिंजे अंदरि मुस्लमान ईमानदार बि आहिनि ऐं मुस्लमान ज़ालिम बि आहिनि। पर अल्लाह ताला दुनिया जे अंदरि सभिनी जे मथां रहम कयो आहे। ॾिसो केतिरो बि वॾो ज़ालिम हुजे, केॾो बि वॾो काफ़िर हुजे, पर अल्लाह ताला उनखे पाणी पीआरे थो। अल्लाह ताला उनखे खाधो ॾिए थो। अल्लाह ताला राति जो उनखे सुम्हारे थो। अल्लाह ताला उनखे औलाद ॾिए थो। हे छा आहे? हे अल्लाह ताला जी सिफ़ात रहमान वारी सिफ़ात आहे। जो अल्लाह ताला हिते तमामु मख़लूक़ात जे मथां रहम करे छॾियो।
पर यादि रहे अल्लाह ताला हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे क़यामत वारो। उन ॾींहुं रहम जेको थींदो सिर्फ़ु मोमिननि सां थींदो, सिर्फ़ु मुस्लमाननि सां थींदो। क़यामत जे ॾींहुं उन टाइम कंहिं क़िस्म जो कोई ज़ालिम सां रहम न थींदो, काफ़र सां कंहिं क़िस्म जो कोई रहम न थींदो, बदकार सां कंहिं क़िस्म जो कोई बि रहम न थींदो। उहो ॾींहुं कहिड़ो आहे? जज़ा वारो ॾींहुं आहे, बदिले वारो ॾींहुं आहे। उन ॾींहुं उहो ॾींहुं इंसाफ़ वारो ॾींहुं आहे। ऐं उन ॾींहुं खे बि अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इन सूरत जे अंदरि बयानु कयो। अलाह ताला फरमायो मालिक यौमिद्दीन। ऐं अलाह उन ॾींहुं जो मालिक आहे, बदिले वारे ॾींहुं जो अलाह ताला मालिक आहे। जहिड़ी इंसान खे जज़ा मिलंदी ऐं सज़ा मिलंदी, उन ॾींहुं जो मालिक जेको अलाह रब्बुल इज़्ज़त आहे। पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणायो, अलाह ताला जा अहकाम पंहिंजे मथां खणो। छाजे करे खणो? अलाह ताला जा अहकाम मां इंसान पंहिंजे मथां छाजे करे खणा? कहिड़ी वजह लाइ? वजह रीज़न हिकु आहे त मुंहिंजी बनावट, मुंहिंजी तख़लीक़ अलाह रब्बुल इज़्ज़त कई आहे। इन जे करे अलाह ताला जो मुंहिंजे मथां हक़ आहे त मां उन जे लाइ नमाज़ पढ़ां, उन जे लाइ मां हज कयां, उन जे लाइ मां ज़कात ॾियां, उन जे लाइ मां रोज़ा रखां। हे अलाह ताला जो मुंहिंजे मथां हक़ आहे। कहिड़े एतबार सां हक़ आहे? अलाह ताला मूंखे जवान बनायो, अलाह ताला मुंहिंजे जिस्म खे सिहतमंद बनायो, अलाह ताला मूंखे अखियूं ॾिनियूं, पर अखियुनि जे अंदरि अलाह ताला रोशनी बि ॾिनी जो मां परे परे ताईं ॾिसी सघां थो। ऐं अहिड़ी तरह अलाह ताला मूंखे ज़बान ॾिनी, ज़बान जे अंदरि मां बयानु करे सघां थो, मां ॻाल्हाए थो सघां। हे सिफ़त कीअं ॾिनी आहे? हे अलाह रब्बुल इज़्ज़त ॾिनी आहे। केतिरे टाइम ताईं? थोरे टाइम ताईं अलाह ताला इहे शयूं असांखे अता कयूं आहिनि। इन खां बाद में इन शयुनि खे ज़वाल आहे। दुनिया जे तमामु शयुनि खे अलाह ताला ज़वाल इन जे करे ॾिनो ताकी तव्हां इंसान खे ख़बर पवे त तव्हांजी हक़ीक़ी जेकी ज़िंदगी आहे उहा आख़िरती ज़िंदगी आहे। ऐं हिते वेठा आहिनि, ॾिसो 50 साल जो चाचो वेठो आहे, 40 साल जो दोस्त वेठो आहे, 65 साल जा पोड़ा जेको आहे वेठा आहिनि बयान में। ऐं सेम इन जे मुक़ाबले में 8-10 साल जो ॿार बि वेठो आहे। कंहिं टाइम जंहिंजे इन टाइम 65 साल उमिरि आहे, कंहिं टाइम इहो त 10 साल जो हुयो, 15 साल जो हुयो, असां वांगुरु नौजवान हुयो, यंग हुयो, पर डैमेज अची वियो ज़िंदगी खे, पोड़ो पची वई तकड़ में, ॾंदु जेको आहे छणी पिया हेठि, आस्ते आस्ते वारनि जो सिस्टम बि जेको आहे कारनि खां अछो थींदो वियो, जिस्म में जेकी ताक़त हुई जवानी में उहा कमज़ोर थी वई। छाजे करे? हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿुधाइणु चाहे पियो त जिते तव्हांखे हमेशह रखिणो आहे उहा ज़िंदगी दुनिया वारी न आहे, उहा ज़िंदगी दुनिया वारी न आहे, बल्कि उहा ज़िंदगी कहिड़ी आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जे वास्ते सां, हदीस जे वास्ते सां ॿुधाए त उहा ज़िंदगी जन्नत वारी ज़िंदगी आहे, जिते तव्हां इंसाननि खे करोड़े साल गुज़री वेंदा, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे पोड़प न ईंदी, लखे साल गुज़री वेंदा, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे मथे में अछो वार न पवंदो। हक़ीक़ी ज़िंदगी तरफ़ अल्लाह ताला असांखे माइल कयो। कहिड़े वास्ते सां? हिन क़ुरान हकीम जे वास्ते सां। अल्लाह ताला हिन जे अंदरि सभु मिसाल बयानु करे छॾिया त इंसानो तव्हां फलाईअ ते उन टाइम पहुचंदव जॾहिं हिन किताब खे मज़बूत पकड़ियो। ऐं असांखे टेम ई न आहे। कहिड़े मुस्लमान खे टेम आहे जेको हिन क़ुरान खे खोले करे ऐं पढ़े? सिर्फ़ु चंद माण्हू पढ़नि था, उहे बि बरकत लाइ, उहे बि टेम पंहिंजो पास करण जे लाइ त मां मुस्लमान आहियां, उहो बि क़ुरान खे सिर्फ़ु मथां छुरो असां पढ़ूं था। केतिरे ज़माने खां वठी करे कंहिं मुस्लमान गौर लॻायो आहे क़ुरान हकीम जे अंदरि त क़ुरान मां असां मुतालबो छा थो करे, क़ुरान कहिड़ी ज़िंदगी तरफ़ असांखे छिके थो? कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। अल्लाह ताला ज़हन साज़ी कई। अल्लाह ताला ॿुधायो मालिक यौमिद्दीन, क़यामत ॾींहुं मां मालिक आहियां।
पोइ फरमायूं इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। हाणे त इंसान जी तख़लीक़ थी वई, तव्हां इंसान दुनिया में अंदरि आयो ऐं तव्हां जवान थी वियो, तव्हां सम्झणु लॻो, तव्हां इंसान सम्झणु लॻो त 100 रुपए जे नोट खां 1000 जो नोट वधीक आहे। अगरि कोई तव्हांखे 100 रुपए जो नोट ॾेई करे 1000 खसे, तव्हां होशियारु थी वेंदव। छाजे करे अलाह ताला सलाहियत ॾिनी आहे। इंसान नुक़सान खे सम्झी थो वञे मिंट, इंसान नुक़सान खे फौरी तौरु मिंट थो सुञाणे वञे। अलाह ताला अकुल ॾिनो, शऊर ॾिनो, जंहिं टाइम असां जवानी ते पहुतासीं ऐं पंहिंजे नफ़े नुक़सान खे सम्झणु लॻासीं, पोइ अलाह ताला उन टाइम फरमायो इय्याका नअबुदु, ए इंसानो मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजी इबादत कयो। या अलाह कहिड़ी इबादत? अलाह ताला क़ुरान हकीम में सभ खां पहिरियां कलमे खां पहिरियां, कलमे खां बाद में ॿिए नंबर ते कंहिं शइ जो हुकुम कयो आहे? अस्सलात, नमाज़ जो अलाह ताला हुकुम कयो आहे। नमाज़ पढ़ो, हे मुंहिंजी इबादत आहे। रोज़ा रखो, अलाह ताला फरमायो हे मुंहिंजी इबादत आहे। हज कयो, हे मुंहिंजी इबादत आहे। ज़कात ॾियो, हे मुंहिंजी इबादत आहे। छाजे करे? अलाह ताला फरमायो हे अहकाम मां तव्हांजी तरफ़ जारी कया आहिनि। अलाह रब्बुल इज़्ज़त फरमायो इबादत कयो, या अलाह इबादत कंदासीं पोइ छा थींदो? पोइ अलाह ताला फरमायो व इय्याका नस्तईन, पोइ तव्हां इंसान जी तरफ़ मां अलाह ताला जी मदद ईंदी। तव्हां परेशान हाल थींदव, तव्हां मुसीबत में पवंदव, तव्हांखे टेंशन थींदो, तव्हां ॾाढो मुश्किलातूं घड़ियूं ईंदियूं, पोइ तव्हां इंसान मां अलाह जी इबादत कयो ऐं पोइ पंहिंजा मसाइल हल करणु मूंखां घुरो। मां छा कंदुमि? मां तव्हांजे मसाइलनि खे हल कंदुमि। हदीस मुबारक में आयो आहे त जेको बंदो अलाह सां तालुक़ु बणाईंदो आहे, नमाज़ पढ़ंदो आहे, अलाह ताला जे अहकाम खे मज़बूत पकड़ींदो आहे, पोइ उन जे मथां जंहिं टाइम मुशक़त ईंदी आहे ऐं पोइ अलाह खे सॾींदो आहे, तकलीफ़ ईंदी आहे, अलाह खे सॾींदो आहे, या अलाह हिन मसइले खे हल कर, या अलाह हिन मामलात खे हल कर, हिन मामलात खे तूं ई कंट्रोल कंदे। त पोइ फ़रिश्ता छा फ़रमाईंदा आहिनि? फ़रिश्ता चवंदा आहिनि त हे आवाज़ सुञातल थो लॻे, हे आवाज़ सुञातल थो लॻे। कहिड़े एतबार सां? त रोज़ाना जे एतबार सां हे नमाज़ पढ़ंदो आहे ऐं अलाह खां दुआ घुरंदो आहे। हे आवाज़ हक़ीक़ी अलाह जे महबूब बंदे जो आहे ऐं हिन आवाज़ खे अलाह जी बारगाह में खणी वञो। पूरी काइनात में अलाह ताला हर हिकु इंसान जे कौल खे ॿुधे थो, हर हिकु कौल खे ॿुधे थो। इन खां बाद में अलाह ताला उन बंदे जे तमामु मुश्किलात खे आसान बणाईंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं उन बंदे जे मथां मुश्किल ईंदी आहे जेको बंदो नमाज़ खां बिल्कुलु परे, क़ुरान हकीम खां बिल्कुलु परे, हज खां बिल्कुलु परे, रोज़नि खां बिल्कुलु परे, उनजे मथां मुश्किल ईंदी आहे। त पोइ फ़रिश्ता छा चवंदा आहिनि? त हे आवाज़ कॾहिं असां ॿुधण में आयो ई न आहे, हे आवाज़ कॾहिं बि ॿुधण में असांखे न आयो आहे, हिन आवाज़ खे छॾे ॾियोसि। त मुंहिंजा भाइर दोस्तो, दुनिया में अचण जो मक़सदु जिन्नात ऐं इंसान जो अलाह ताला फरमायो मुंहिंजी इबादत करणु आहे। बाक़ी ॿी जेकी मख़लूक़ात आहे, ॿी जेकी मख़लूक़ात आहे उहो अलाह ताला जी तस्बीह में लॻल आहे, उहो अलाह ताला जे अहकाम में लॻल आहे, पर हर हिक जी इबादत मुख़्तलिफ़ आहे। अलाह रब्बुल इज़्ज़त फरमायो क़ुरान हकीम जे अंदरि ज़मीन ऐं आसमान में जेकी बि मख़लूक़ात रहे थी सभु मुंहिंजी तस्बीह बयानु करनि थियूं, सभु मुंहिंजो हम्द सना कनि थियूं, पर कहिड़े एतबार सां? हर कंहिंजी हालत मुख़्तलिफ़ आहे। सिजु रोज़ानो उभिरे थो ऐं रोज़ानो लहे थो, हे अलाह ताला जे हुकुम खे पूरो थो करे। दरिया पंहिंजे एतबार सां रोज़ानो पाणी ॾियनि था, हे अलाह ताला जे अहकाम खे पूरो थो कनि। दरख़्त पंहिंजे मौसम जे एतबार सां फल ॾियनि था, हे पंहिंजे अहकाम खे पूरो था कनि। ऐं अलाह ताला इन जे मथां कंहिं क़िस्म जो कोई लाज़िम न कयो आहे त तव्हांजे मथां हिन टाइम जी नमाज़ आहे। तमामु मख़लूक़ात में अलाह ताला
सिर्फ़ु ॿिनि मख़लूक़ात जे मथां अलाह ताला भारी वज़न रखियो आहे। छाजे करे त अलाह ताला उनखे अकुल ऐं शऊर ॾेई करे मोकिलियो। अलाह ताला उनखे सम्झ ॾिनी, उनखे नफ़े ऐं नुक़सान जो अलाह ताला सम्झण जो औसाफ़ ॾिनो। पोइ अलाह ताला फरमाए तव्हांजे मथां नमाज़ुनि जेको आहे फ़र्ज़ु आहिनि। गॾु जेको आहे उनखे कंहिं क़िस्म जो कोई अकुल न आहे। घोड़ो आहे, कंहिं क़िस्म जो कोई उनखे अकुल न आहे। इन खां अलावा जेके बि मख़लूक़ात में जानवर आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई उनखे अकुल न आहे। ग़ैर ज़विल अकुल आहिनि। अलाह ताला इंसान खे अकुलमंद बनायो, अकुल ॾेई करे, शऊर ॾेई करे अलाह ताला मोकिलियो इंसान खे। ऐं पोइ अलाह ताला हुकुम कयो त हिननि शयुनि खे तव्हांखे सर अंजाम ॾियणो पवंदो। पोइ छा थींदो त इंसान जे मथां अलाह ताला जी मदद ईंदी। इन करे अलाह ताला फरमायो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इबादत जेकी आहे उहा मुंहिंजी थियणु खपे। हा, मूंखां अलावा ॿिए कंहिंजी इबादत न थियणु खपे। मां अकेले अलाह ताला जी इबादत कयो। छाजे करे त हिन पूरी काइनात जे अंदरि, पूरी दुनिया जे अंदरि वॾे में वॾो जेको हक़ु आहे मां अलाह रब्बुल इज़्ज़त जो तव्हां इंसान जे मथां आहे। मूंखां अलावा ॿियो कंहिं बि मख़लूक़ात जो तव्हांजे मथां ज़्यादा हक़ु न आहे। पंहिंजे जिस्म जे अंदरि ॾिसो, दुनिया जे अंदरि ॾिसो, मुआशरे जे अंदरि ॾिसो, ख़ानदान जे अंदरि ॾिसो, वॾे में वॾो हक़ु जेको आहे उहो अलाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। फरमाइंदो पहिरें नंबर ते इबादत कयो, ॿिए नंबर ते पोइ मुंहिंजी मदद बि ईंदी। ऐं पोइ अलाह ताला तरीक़ो असांखे सेखारियो आहे हिदायत रस्ते ते हलण जो। बाज़ औक़ात नंढे ॿार खे कंहिं क़िस्म जो कोई ॻाल्हाइणु न ईंदो आहे। नंढो ॿारु जॾहिं पंहिंजी जवानी ते ईंदो आहे, कंहिं क़िस्म जो कोई उनखे अकुल न हूंदो आहे, कंहिं क़िस्म जो कोई उनखे शऊर न हूंदो आहे। उनखे जेकी बि ज़बान तव्हां सेखारींदव उहा ज़बान उनखे अची वेंदी। जेकी बि ज़बान सेखारियोसि, ॿारु सिंधी जो हुजे, ॿारु जेको आहे सिंधी जो हुजे, उनखे कंहिं अंग्रेज़ जे हवाले करे छॾियोसि त उहो ॿारु जंहिं माशरे में रहंदो ओड़ी ज़बान जेको आहे सिखी वठंदो। नंढाप खां वठी करे हुनजे ज़हन जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि फिट थींदी वेंदी त ॿार खे कंहिं क़िस्म जो कोई ॻाल्हाइण जो तरीक़ो न ईंदो आहे, कोई उनखे ज़हन जे अंदरि सम्झ न हूंदी आहे त मुआशरे में कीअं हलणु खपे। त सभ खां पहिरियां वालिद साहिब उनजी तरबियत कंदो आहे, उनजी माउ उनजी तरबियत कंदी आहे, उनखे ॻाल्हाइणु सेखारींदा आहिनि त पुट तोखे हीअं चवणो आहे, तोखे हीअं न आहे चवणो, तोखे पाणी हिन तरीक़े ते घुरणो आहे, तोखे मानी हिन तरीक़े ते घुरणी आहे, ऐं तोखे इख़लाक़ सां हिन तरीक़े ते अची पेश थियणो आहे। त अहिड़ी तरह अलाह ताला असांखे दुनिया जी तरफ़ मोकिले करे अलाह ताला तव्हां तमामु इंसान सां मुतालबो कयो त मां अलाह जे ॾाढो जॾहिं बि बीहंदा कयो, मां अलाह जे ॾाढो जॾहिं बि बीहंदा कयो, मूंखां कॾहिं बि दुआ घुरंदा कयो, दुआ हिन तरीक़े ते घुरंदा कयो इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ए अलाह असांखे सिधे रस्ते ते हला। इन जे करे असां 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा आहियूं। असां ॾींहं में 5 वक़्त नमाज़ था पढ़ूं। 5 नमाज़ुनि जे अंदरि, 5 वक़्त नमाज़ुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ असां सूरतूं पढ़ंदा आहियूं। उन जे अंदरि लाज़मी असां इहो बि पढ़ंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तक़ीम। हे अलाह खां दुआ घुरंदा आहियूं त या अलाह असांखे सिधे रस्ते ते हलाए, असांखे सिधे रस्ते ते हलाए। त मूंखे कंहिं क़िस्म जो कोई बि ख़बर न आहे, यानी असां पंहिंजी आजिज़ी पेश कंदा आहियूं त अलाह मूंखे अकुल बि न आहे, मूंखे एतिरो शऊर बि न आहे, मुंहिंजी एतिरी सम्झ बि न आहे, या अलाह तूं मूंखे सिधे रस्ते ते हला। छाजे करे इन पूरी काइनात जे अंदरि ज़्यादा में ज़्यादा सिधे रस्ते खे अलाह रब्बुल इज़्ज़त ई ॼाणे थो, अलाह ई ज़्यादा ॼाणे थो। त असां पंहिंजा मामला अलाह जे हवाले था कयूं, या अलाह इहदिना सिरातल मुस्तक़ीम, मूंखे सिधे रस्ते तरफ़ हला। पोइ अॻिते सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, ए अलाह उन रस्ते ते हला जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजो इनाम आहे। रस्ता त काफ़ी थी सघनि था, पर हिते हाणे ख़ासि कयोसीं उन रस्ते खे, या अलाह उन रस्ते ते असांखे हला जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम आहे, असांखे उन रस्ते ते हलाए। हे छाजे अंदरि, हे असां नमाज़ जे अंदरि अलाह ताला ॾाढो दुआ था घुरूं। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन, ए मुंहिंजा रब असांखे उन रस्ते ते हला जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजो इनाम आहे,
ऐं असांखे उन रस्ते जे मथां न हला जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजी कावड़ आहे ऐं जंहिं रस्ते जे मथां तुंहिंजो गज़ब आहे। हे रोज़ानो असां जेको दुआ में नमाज़ में अलाह ताला खां इहो दुआ घुरंदा आहियूं। त इन जे करे मां इब्तिदा में ॿुधायुमि त इंसान खे मंज़िल मक़सूद ते पहुचण वारी हे किताबु आहे, इंसान खे फलाहीअ ते पहुचण वारी हे किताबु आहे, इंसान खे जन्नत में पहुचण वारी हे किताबु आहे, इंसान खे दुनिया में इज़त ॾियण वारी हे किताबु आहे, इंसान जा तमामु मामलात कंट्रोल करण वारी दुनिया जे अंदरि जेकॾहिं किताबु आहे हे किताबु आहे। हिन किताब खां अलावा ॿी का बि किताबु नथी थी सघे। ऐं हे किताबु तमामु किताबनि जे मथां ग़ालिब किताबु आहे। हिन जो वॾे में वॾो दलील रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो वॾे में वॾो मौजज़ो हे किताबु आहे। बेशुमार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने अंदरि हुया उहे मौजज़ा ख़तमु थी विया। यादि रहे रसूल जो क़यामत जे ॾींहं ताईं जेको मौजज़ो हलंदो उहो हे किताबु आहे। कंहिं क़िस्म जो कोई हिन जे अंदरि फेरगिर न आहे। हे किताबु हिदायत वारी किताबु आहे। इन जे करे क़ुरान हकीम अलाह ताला फरमायो हे अलाह ताला जो मैसेज आहे, हे अलाह ताला जी रसी आहे। ऐं इंसानो हिन खे मज़बूत पकड़ियो, जेतिरो तव्हां हिन खे मज़बूत पकड़ींदव तव्हां ओतिरो जेको आहे फलाही ते पहुची वेंदव, ऐं जेतिरो तव्हां हिन खे छॾे ॾींदव ओतिरो तव्हां नाकामी जी शिकार थींदव। ऐं नाकामी जी फिज़ा छाजे खां उथी पई? असां नाकाम छो थियासीं? कारोबार जे अंदरि नुक़सानु छो ॾिठासीं? मामलात जे अंदरि गड़बड़ छो ॾिठीसीं? हिन किताब हकीम खे असां छॾियोसीं, हिन किताब हकीम खे असां छॾियोसीं। इन जे करे अलाह ताला हर हिकु जॻह ते असांखे नाकामी करे ॾेखारी। इस्लाम खां अलावा दुनिया जे अंदरि इस्लाम खां अलावा कंहिं बि मज़हब जे अंदरि फलाहियत न आहे। इहा ॻाल्हि मां दावा नथो कयां, इहा ॻाल्हि तमामु जेको दुनिया जा इंसान दावा करे चुका आहिनि। बाबा ये तो चुप कयो, ओ छोटू चुप करे वियो न बाबा, बयान ते आयो न, कचहरी तो ॿाहिरि वञी करे उते वियो न त दुनिया जा तमामु जेको किताब उन जे मथां हे किताब जेकी ग़ालिब आहे। ऐं हिन किताब खे असां जेको मुस्लमान मज़बूत पकड़ियूं। अहिड़ी तरह साहबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा जंहिं टाइम सभ खां पहिरियां हिजरत थी साहबा जी हबशे तरफ़, त नजाशी बादशाह पुछा कयो साहबिन खां त तव्हां जेको पंहिंजे मज़हब खां छो फिरी विया, तव्हां ॿिए कंहिं मज़हब खे बि फॉलो नथा कयो, छाजे करे? त हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त साईं असां उन मज़हब खे फॉलो कयो आहे, असां उन मज़हब खे फॉलो कयो आहे जंहिं में कंहिं क़िस्म जी कोई बदमाशी न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बेहयाई न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ुल्म न आहे। पोइ फरमायूं पहिरियों इस्लाम खां पहिरियां असां ज़ालिम हुआसीं, असां हराम खाईंदा हुआसीं, असांखे कंहिं क़िस्म जे मथां कंहिं बि इंसान ते रहम न हुयो, सिर्फ़ु ज़ुल्म ई ज़ुल्म हुयो। ऐं जीअं जो असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इब्तिदा में आयासीं ऐं रसूल असांखे मज़हब हिकु सेखारियो ऐं हिकु किताबु ॿुधायो, ऐं उन किताब खे जीअं जो असां मज़बूत वरितोसीं असांखे दुनिया जो कोई बि मज़हब बहितर नथो लॻे। त नजाशी बादशाह उन टाइम साहबिन खे छॾे ॾिनो। सुभाणे जीअं जो टाइम आयो त मके जा मुशरिक पोइ लॻल हुया साहबिन जी, त नजाशी बादशाह खे ॿुधायूं त हे ईसा अलैहिस्सलाम खे बि न आहिनि मञींदा, हे ईसा अलैहिस्सलाम खे बि न आहिनि मञींदा, त नजाशी बादशाह ईसा ई हुयो। त वरी जेको साहिबिन खे नजाशी बादशाह घुरायो त साहिबिन खां पुछो की मूंखे इल्मु थियो आहे तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे नथा मञो, त साहबा पाण में मशवरो कयो त हाणे जवाब में छा हुनखे ॻाल्हि ॾियूं। त हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि जो सिर्फ़ु उहा ई ॻाल्हि असां ॿुधाईंदासीं जेकी ॻाल्हि असांखे रसूल ॿुधाई आहे। फरमायूं ईसा अलैहिस्सलाम जीअं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा पैगम्बर आहिनि ऐं अल्लाह जा रसूल आहिनि, सेम ईसा अलैहिस्सलाम बि ईअं ई अल्लाह जा रसूल आहिनि, ईअं ई अल्लाह जा नबी आहिनि।
ऐं अल्लाह जा पुट कंहिं क़िस्म जो कोई बि न आहिनि। नजाशी पुछा कयो त इहा छाजे अंदरि ॻाल्हि लिखियलु आहे? फरमायो त हिकु क़ुर जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल थिए थो, उनजे अंदरि इहा ॻाल्हि लिखियलु आहे त नबी आहे, उनजे हथ ते काफ़ी मौजूज़ा ज़ाहिर थिया। ईसा अलैहिस्सलाम मुर्दनि खे ज़िंदा कयो, बरस वारी बीमारियुनि खे सिहतयाब कयो, कोड़ वारी बीमारी वारनि खे सिहतयाब कयो। ऐं इन खां बाद में फरमायूं ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, पर कंहिं क़िस्म जो कोई पुटु न आहे। हे नजाशी ॾाढो ख़िताबु कयो साहबा। सभ खां पहिरियां साहबा जी हिजरत जेकी थी आहे उहा हबश जी तरफ़ थी आहे। इस्लाम को ईअं सुकून सां न आयो आहे, इस्लाम को राहत सां न आयो आहे, इस्लाम वॾो मुशक़त सां आयो आहे। साहबा खे वॾी मुसीबत खणी पई, टेंशन खणो पियो, पोइ इस्लाम हिते पहुतो आहे। ऐं असांखे घर में इस्लाम मिलियो, असांखे माउ जे गोद में इस्लाम मिलियो। इन जे करे कंहिं क़िस्म जो कोई असांखे टेंशन न आहे। चाहे नमाज़ पढ़ीसीं ठीकु आहे, चाहे नमाज़ न पढ़ीसीं, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। छाजे करे? इस्लाम जे लाइ मुंहिंजे पीउ खे शहीद न कयो वियो आहे, इस्लाम जे करे असांजे माइटनि खे शहीद न कयो वियो आहे, इस्लाम जे करे मुंहिंजी औलाद ज़िबा न थी आहे, इस्लाम जे करे असांजी माइरुनि जे मथां तलवार न ली आहे। इन जे करे मुस्लमान खे हिन टाइम क़दुरु न आहे। पोइ चाहे नमाज़ पढ़ीसीं, चाहे नमाज़ न पढ़ीसीं, रमज़ान आयो रोज़ा रखियासीं, चाहे रोज़ा न रखियासीं, क़दुरु न आहे इस्लाम जो। हिकिड़ी शइ फ्री में मिलंदी आहे, उनजो क़दुरु न हूंदो आहे। हिकिड़ी शइ तव्हां महिनत करे कमायो, हिकिड़ी शइ तव्हां जान जे मथां ज़ोर लॻाए करे उनखे हासिलु कयो, यादि रहे उन शइ जो क़दुरु पवंदो आहे। ऐं इस्लाम आहे तव्हांजे घर में ऐं मुंहिंजे घर में ईअं ईज़ी आयो आहे। मां मुस्लमान, मुंहिंजो पीउ मुस्लमान, मुंहिंजो ॾाॾो मुस्लमान, मुंहिंजो परॾाॾो मुस्लमान, ईअं नसल जे एतबार सां असां मुस्लमान थींदा आहियूं। साहबा ईअं न हुया, हिकिड़े मज़हब खे छॾे करे ॿिए मज़हब जे अंदरि दाख़िल थिया। तव्हां छा था सम्झो? साहबा जीअं पंहिंजो मज़हब छॾियो, को आसान ॻाल्हि हुई साहबनि खे जो छॾियो, ठीकु आहे, तव्हांजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि लेबल न आहे। माइट दुश्मन थी पिया, घरवारा दुश्मन थी पिया, जंहिं टाइम साहबा रसूल जे मथां ईमान आंदो। इस्लाम जे लाइ तव्हांजी मुंहिंजी कहिड़ी क़ुर्बानी आहे? कहिड़ी इस्लाम जी असां जेको आहे मथां कोशिशि कई आहे, जिदोजहद कई आहे, कहिड़ी क़ुर्बानी इस्लाम जे मथां असांजी? इस्लाम में सभ खां पहिरियां फर्स्ट नंबर में शहादत जेकी आहे हिकु औरत जी आहे, हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा। हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा हे औरत, हे मुस्लमान थी। मुस्लमान थियण खां बावजूदि काफ़रनि ज़ोर शितम ॾिनो हिन जे मथां, ऐं बार बार हर हिकु जॻह ते तकलीफ़ मिले पई। सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण खे ऐं इन जे मुड़ुसु यासिर खे ऐं इन जो पुटु अम्मार, हे टे मुस्लमान थिया। काफ़रनि छा कयो? सभ खां पहिरियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे अंदरि, शरीयत जे अंदरि का बि औरत शहीद न थी सवाइ इन औरत जे। कोई सहाबी बि शहीद न थियो। हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत थी। उहा बि कीअं? उहा बि दर्दनाक थी। जेकॾहिं इहो मरहलो तव्हांजे मथां अचे ऐं मुंहिंजे मथां अचे, यकीन कयो असां इस्लाम खां हथ परे करे विझंदासीं। अगरि को असांजे माइटनि जे मथां, असांजी माउ जे मथां ऐं पीउ जे मथां अहिड़ो को ज़ुल्म करे, मां सम्झां थो अॼु के ज़माने जे अंदरि असां इस्लाम छॾे विझंदासीं। पर उन्हनि जी दिलि जे अंदरि जेकी आहे इस्लाम जी मोहबत वॾी मज़बूत हुई। हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा खे अबू जहल जो इस्लाम खां हथ परे कर, इस्लाम खां हथु खण त तुंहिंजे लाइ भलाई थींदी। हिन में उनजो कंहिं क़िस्म जो कोई इस्लाम खां हथु परे न कंदुमि, जेकी ज़िंदगी आहे सो रहंदी, इन खां बाद में मौत आयो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। अबू जहल छा कयो? ॿ उठ बीहारियईं, हिकिड़ो हिकिड़े पासे, ॿियो ॿिए पासे। हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा जी हिकिड़ो पेर हिकिड़े उठ में ॿधईं ऐं ॿियो पेर ॿिए उठ में ॿधईं, ऐं पोइ ॿुधाईंसि त हाणे तुंहिंजे लाइ बहितरु आहे त इस्लाम तूं छॾे ॾे, न त पोइ हिन ॿिनि उठनि खे भॼाईंदासीं। छा थींदो? छा थींदो? तुंहिंजो मौत वाक़ई थी वेंदो।
ऐं तकलीफ़ वारो मौत तोखे ईंदो। हे चाहे हे हिकु औरत आहे, हे हिकु औरत आहे त छा फरमाई, चई कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। नबी जे दीन जे मथां जेकॾहिं अगरि शहादत मिले थी, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, अलाह ताला कामयाबी ॾींदो। अबू जहल घोड़ा भॼाया, इन खां बाद में हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा शहीद थी वई, ॿिनि हिसनि जे अंदरि तक़सीम थी वई। बयानु करणु अलाह जो कसम आहे इंतिहाई आसान आहे। तव्हां कन खोले करे ऐं टेक लॻाए करे ॿुधो था, इंतिहाई आसान आहे। बहितरीनु लिबास पाए करे असां जुमे में अचूं था ऐं सिर्फ़ु टेक लॻाए करे ऐं बयानु ॿुधूं था। केतिरो ॿुधूं था? अधु कलाकु ॿुधूं था ऐं पाण खे वॾो मुस्लमान था सम्झूं। कहिड़े क़िस्म जो ईमान आहे इहो? ईमान इन खे चइबो आहे त ॿिनि हिसनि जे अंदरि हिकु औरत आहे। औरत जो दिलि अञा ज़्यादा नरम हूंदो आहे। ॿिनि हिसनि जे अंदरि तक़सीम थी वई। छा था सम्झो केतिरो रत निकितो हूंदो जिस्म खां? आंड्रा केतिरा ॿाहिरि निकिता हूंदा? दिलि केतिरी ॿाहिरि निकिती हूंदी? ऐं ॿुधणु इंतिहाई आसान। उहो अमल जेको उन टाइम जीअं साहबा ॾिठो हूंदो, जंहिं टाइम उनजे मुड़ुस इहा कैफ़ियत ॾिठी हूंदी ऐं जंहिं टाइम उनजे पुट उहा कैफ़ियत ॾिठी हूंदी, त उन जे मथां कहिड़ो मरहलो गुज़रियो हूंदो? उन जे मथां कहिड़ी कैफ़ियत गुज़री हूंदी? त इन जे करे चवां थो, उन साहबा खां नमाज़ इन जे करे न पई वञे, उन साहबा खां रोज़ो इन जे करे न पियो वञे, उन साहबा खां अलाह जो कसम हज इन जे करे न पियो वञे। छाजे करे? ख़बर हुई त अबो शहीद थियो आहे इन इस्लाम जे करे, ख़बर हुई त पुटु जेको आहे इन इस्लाम जे करे शहीद थियो आहे, ख़बर हुई त वालिद साहिब इन इस्लाम जे करे शहीद थियो आहे। इन जे करे कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न कयूं। ईअं बिल्कुलु न चवंदो राति जो सर्दी आहे, राति जो सर्दी आहे, नमाज़ ते मां नथो अची सघां, अंधेरी आहे, राति जो मां नमाज़ ते नथो अची सघां। इहो उज़ुर, इहो तव्हां बणायो ऐं मां उज़ुर इहो बणायोसीं। इहो उज़ुर तव्हां बणायो त रमज़ान जेको आहे गर्मी में थो अचे, असां रोज़ा नथा रखी सघूं। छाजे करे? इस्लाम तव्हांखे फ्री में मिलियो आहे न। कहिड़ो क़दुरु आहे तव्हांखे? क़दुरु 1400 साल पोइ ते जेकॾहिं हलो, पोइ तव्हां क़दुरु ॾिसो। हे एतिरी जान लॻी आहे इस्लाम जे लाइ। ऐं असांजी कंहिं क़िस्म जो कोई, असांजूं औरतूं हिन टाइम जेकॾहिं इन वाक़े खे असां रखूं, अलाह जो कसम आहे हिन ज़माने जे अंदरि के हिकिड़े मर्द जो बि एतिरो मां सम्झां थो पावरफुल ईमान शायदि न हुजे जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि हिकु औरत आहे। असांजी औरतुनि खे बिल्कुलु परे करे छॾियो। उन्हनि खे त लिस्ट में आणियो ई न इन जी में। छाजे करे? असांजूं औरतूं बिल्कुलु इन शइ जी तरफ़ फोकस कनि ई नथियूं। असांजे ज़माने में मुसलमान औरतुनि खां इस्लाम जी हिस्ट्री, इस्लाम जा वाक़िया, रसूल जी सीरत, बीवी फ़ातिमा जी सीरत, हज़रत आशा जी सीरत विसरी चुकी आहे मुसलमान जी औरतुनि खां। मुसलमान जी औरतुनि खे टिकटॉक भरणु छॾियो, वायरल थियणु छॾियो, डांस करणु छॾियो, पॉपुलर थियणु छॾियो। मुसलमान जूं औरतूं अॼु इन में लॻी पियूं। पर्दे खे त अॼोके ज़माने जे अंदरि मुसलमान जूं औरतूं क़ैद सम्झनि थियूं। पर्दे खे मुसलमान जूं औरतूं जबर सम्झनि थियूं। पर्दे खे मुसलमान जूं औरतूं ज़ुल्म सम्झनि थियूं। त पर्दो ऐं मां, पर्दो न थी सघंदो। पर्दो असां खां न थी सघंदो। केरु? मुसलमान जूं औरतूं। पर्दो असां खां न थी सघंदो। त इहे मुसलमान जूं औरतूं क़यामत ॾींहुं बीबी फ़ातिमा जा कीअं बीहंदियूं? जेके मुसलमान जूं औरतूं वीडियो शूट करे ऐं लॉन्च कनि, उहे बि कंहिं लिबास में न, को फज़ीलत जो कपिड़ा पातल हुजनि न, पोइ बि इस्लाम हिन खे हराम करार ॾिनो। मर्द जेकॾहिं अचे कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। छाजे करे? मर्द खे अलाह ताला हुकुम न ॾिनो आहे त तूं हिजाब टंग। औरतुनि खे अलाह ताला हुकुम कयो तव्हां हिजाब टंगियो, वॾियूं वॾियूं चादरूं पायो। त मुसलमान जूं औरतूं लिबास में न, नंगे हिकु लिबास में वीडियो शूट ऐं अहिड़ी तरह पॉपुलर। मसइलो छा आहे? मसइलो असां पॉपुलर थी वञूं, असांजो नालो थी वञे। हे कहिड़े क़िस्म जो नालो आहे? हे कहिड़े क़िस्म जो नालो आहे? दुनिया सॼी मिली वञे। अलाह जो कसम आहे, हिन मुसलमान जी औरतुनि खे सॼी दुनिया मिली वञे।
सॼी दुनिया मिली वञे, माल मिली वञे, पैसो मिली वञे, नालो थी वञे, पोइ बि अल्लाह ताला जी लानत इन मुस्लमान जो औरतुनि जे मथां हलंदी रहंदी। अल्लाह जे गुस्से खे खरीद कंदियूं रहंदियूं। रसूल जी नाराज़गी इन औरतुनि जे मथां थींदी रहंदी। ऐं क़यामत ॾींहुं कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, अगरि इन औरतुनि तौबा न कई अहिड़ी तरह बीबी फातिमा तो ज़हरा जाॾो बीह न सघंदियूं, न बीह सघंदियूं। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जाॾो न बीह सघंदियूं। का ॻाल्हि हुई त अल्लाह ताला क़ुरान हकीम में औरतुनि खे हिजाब जो हुकुम ॾिनो आहे। का ॻाल्हि हुई, मुंहिंजो ज़हन बिल्कुलु कमु न करे, कि औरतुनि जो ज़हन हिन टाइम कमु न करे, पर का हिकमत आहे, को इज़त जो ताज आहे जो अल्लाह ताला औरतुनि खे फरमायो त तव्हां पर्दो जेको आहे कयो। छाजे करे का हिकमत हुई? हिकमत इन तहत हुई जीअं अल्लाह ताला नाज़िल कयो आहे क़ुरान नाज़िल कयो आहे, जे रब 7.5 अरब इंसान खे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे ऐं 7.5 अरब इंसान खे अल्लाह ताला अकुल ॾिनो आहे, शौर ॾिनो आहे, दानाई ॾिनी आहे। उन अल्लाह जेकॾहिं हुकुम कयो औरतूं पर्दो कनि, अल्लाह जो कसम इन जे अंदरि का हिकमत आहे। अगरि जेकॾहिं पर्दे ते कंहिं औरत ई दिलि नथी कढे, इन औरत जो दिमाग़ु ख़राबु आहे। छाजे करे? असांजो अकुल नाक़िस आहे। अॼुकल्ह कीअं सिस्टम हले थो त मां मुस्लमान आहियां, अगरि का शरीयती शइ, इस्लाम जी शइ मूंखे फ़ाइदो पहुचाए थी त पोइ मां छा चवंदुमि? अल्हम्दुलिल्लाह, मां मुस्लमान आहियां, मूंखे क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो खपे। हे मुस्लमान जॾहिं क्वालिटी ॿुधायांव थो, इहा ॻाल्हि वञी करे चेक कयो मुस्लमाननि जे अंदरि, चेक कयो, चङी तरह चेक कयो, कंहिं मुस्लमान खे क़ुरान जे फ़ैसिले जे ज़रिए सां ज़्यादा पैसो थो मिले, फ़ैसिले तौर ते क़ुरान ते फ़ैसिलो कराईंदासीं, पैसो ज़्यादा ईंदो। अॼु इहो मुस्लमान पोइ छा चवंदो? मां मुस्लमान आहियां, मूंखे फ़ैसिलो खपे हिन क़ुरान जे मुताबिक़। हालांकि शरीयत सां हुनजी मोहबत आहे ई न, हुनखे मोहबत आहे पैसे सां। पोइ चवंदो हिन क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो खपे। अगरि इन ई मुस्लमान खे ख़बर पहुचे त क़ुरान जे ज़रिए सां फ़ैसिलो कराईंदुमि, नुक़सान थो पहुचे, पैसा घटि मिलंदा, पोइ इहो जाहिल मुस्लमान, इहो बेवकूफ़ मुस्लमान छा चवंदो? हिन क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो न खपे, हाणे फ़ैसिलो केरु करे? फ़ैसिलो वॾेरो करे। छा था चओ? ईमान बतो? हिन किताब जे अंदरि अल्लाह ताला फरमायो, जेको इंसान हिन क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो नथो करे, अल्लाह ताला फरमायो इहे बंदा त काफ़िर आहिनि। जेको हिन किताब जे मुताबिक़ फ़ैसिलो नथो करे, अल्लाह ताला फरमायो इहे बंदा त ज़ालिम आहिनि। ऐं जेको हिन किताब जे मुताबिक़ फ़ैसिलो नथो करे, इहे ई त फ़ासिक़ आहिनि। हे क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो। अॼु असांजो ज़हन ईअं ई थी पियो आहे, शरीयत एतबार सां ज़्यादा पैसो मिले थो त मां मुस्लमान आहियां, मूंखे फ़ैसिलो खपे शरीयत मुताबिक़, पर ख़बर पए शरीयत में नुक़सान तोखे पवंदो न, फ़ैसिलो हाणे कंहिं वॾे वटि कराईंदासीं। त अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, इहो ईमान न आहे, हे मुस्लमान जो कमु न आहे। मां कसम खणी करे क़ुरान खणण में मूंखे कंहिं क़िस्म जो कोई कबात न आहे, कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, हे ईमान न आहे, हे मुस्लमान जो कमु न आहे। साहबा छा खे फोकस कयो, छा खे फॉलो कयो? हिन क़ुरान हकीम खे फॉलो कयो। ऐं हिन क़ुरान खे अॼु असां पुटी करे ॾेई करे बीठायूं ऐं सोचूं था त मां जेको आहे दुनिया जे अंदरि इज़त ॾिसंदुमि, मां जेकी आहे बुलंदी ॾिसंदुमि। अल्लाह जो कसम आहे, मुस्लमान बुलंदी न ॾिसंदो। इन मुस्लमान खे जेको क़ुरान खे पुठी ॾेई करे, क़ुरान जे फ़ैसिले खे पुठी ॾेई करे ऐं पंहिंजी ॻाल्हि अॻिते कंदो, अल्लाह जो कसम आहे काफ़िरनि खां जुदा खाईंदो। छो? छाजे करे जुदा खाईंदो? त अल्लाह ताला खे ज़्यादा अज़ीज़, अल्लाह ताला खे ज़्यादा महबूब पंहिंजी शरीयत आहे। तव्हां अल्लाह ताला जी शरीयत खे फोकस न कयो,
तव्हां अल्लाह ताला जी शरीयत खे मुक़दम न कयो, यादि रहे अल्लाह ताला तव्हांजो बि कंहिं क़िस्म जो कोई वैल्यू न रखंदो। तव्हां क़ुर खे पुठी ॾिनी, अल्लाह ताला तव्हांखे पुठी ॾेई छॾींदो। अल्लाह ताला बेपरवाह आहे। अल्लाह ताला पोइ हिते पैगम्बरनि जे पुटनि खे बि ॾिठो आहे। नूह अलैहिस्सलाम जो पुटु, हालांकि नबी जो पुटु आहे, नबी जो पुटु आहे, नाफ़रमान थियो। अल्लाह ताला फरमाए, ए नूह, तुंहिंजे अहल खां असां हिनखे कटे छॾियो आहे। नूह अलैहिस्सलाम दुआ कई, या अल्लाह हिनखे हिदायत। अल्लाह ताला फरमाए, ए नूह, ॻाल्हि क्लियर, ॻाल्हि ख़तमु, कंहिं क़िस्म जी दुबारा दुआ न घुरिजांइ, तुंहिंजे अहल खां असां हिनखे कटे छॾियो आहे। नूह अलैहिस्सलाम ख़ामोशी इख्तियार कई। छा थो मालूम थिए न मां त अल्लाह ताला खे कंहिं क़िस्म जो कोई परवाह न आहे। असांजी नमाज़ जी अल्लाह खे बिल्कुलु परवाह न आहे। मथां जो त नमाज़ पढ़ी करे अल्लाह जे मथां अहसान था कयूं। यादि रहे हिन नमाज़ जी तव्हांखे ज़रूरत आहे। इन क़ुर जी तिलावत जी अल्लाह जो कसम, अल्लाह खे कंहिं क़िस्म जो कोई ज़रूरत न आहे। इन क़ुर जे हकीम जी तिलावत जी तव्हांखे ज़रूरत आहे। रोज़नि जी तव्हांखे ज़रूरत आहे। छाजे करे मुंहिंजी तख़लीक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई आहे। मूंखे बनायो अल्लाह, मूंखे सिहत के ॾिनी अल्लाह, अखियुनि जे अंदरि रोशनी के ॾिनी अल्लाह, ज़बान जे अंदरि ज़्यादा मां ॻाल्हायां थो, मुंहिंजी ज़बान चङी तरह इस्तेमालु थिए थी, इहा सलाहियत कीअं ॾिनी अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾिनी। हे सभु कुझु हे अल्लाह जी कुदरत आहे, हे अल्लाह जी ताक़त आहे। अल्लाह ताला मूंखे दुनिया जी तरफ़ मोकिले करे पोइ अल्लाह ताला हिकु किताब जारी कयो। अल्लाह ताला फरमायो, पंहिंजी ज़िंदगी हिन किताब जे मुताबिक़ गुज़ारियो। अगरि न गुज़ारियो त क़यामत ॾींहुं कंहिं क़िस्म जो कोई उज़र तव्हांजो न हलंदो। अल्लाह ताला पंहिंजी शरीयत ताम करे छॾी, हुजत ताम करे छॾी। हाणे कोई बि बंदो क़यामत ॾींहुं इहा ॻाल्हि न करे त अल्लाह मूंखे ख़बर ई न हुई, मूंखे कहिड़ी ख़बर त नमाज़ कीअं पढ़िबी आहे, नमाज़ जो केॾो अजुर आहे। अल्लाह ताला नबियुनि खे मोकिले करे अल्लाह ताला वास्तो बनाए करे हुजत अल्लाह ताला ताम करे छॾी त हाणे कंहिंजो क़यामत ॾींहुं कोई बि उज़ुर न हलंदो। मथां चयो त या अल्लाह मूंखे ख़बर न आहे। तमाया बार तमामु तक़रीर जो इहो ख़ुलासो आहे, हिन क़ुर जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बसर कयो। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं अगरि अल्लाह जे फ़ैसिले जे अंदरि हिन क़ुर जे मुताबिक़ दुनिया में पैसे जो नुक़सानु अचे थो न, छाजो नुक़सानु ईंदो वधि में वधि बि पैसे जो न, भले अचे, माल जो नुक़सानु अचे थो न, भले अचे, जाइदाद खसिजे थी न, भले खसिजे, इज़त वञे थी न, पहिरीं ॻाल्हि न वेंदी, इज़त जी डैमेज थिए न, भले थिए। छाजे करे तव्हांजो फोकस इन ते हुजे त मां अल्लाह जी शरीयत खे मज़बूत वक़्तु आहे, अल्लाह ताला मूंखे कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾींदो। हे अल्लाह ताला जो वाइदो आहे त जेको बि अल्लाह जी शरीयत खे मज़बूत पकड़ींदो, अल्लाह ताला कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ाया न कंदो। साहबा सां असांजी कहिड़ी रिश्तेदारी आहे, मुंहिंजी बि रहमान खे कहिड़ी ख़बर। 1400 साल खां बाद में मां हिन दुनिया जे अंदरि आयो आहियां, साहबा जी ज़िंदगी खां बाद में मूंखे कहिड़ी ख़बर त 1400 साल खां पहिरियां अबू बकर हुया, मूंखे कहिड़ी ख़बर 1400 साल पहिरियां उमर हुया, मूंखे कहिड़ी ख़बर 1400 साल पहिरियां हज़रत अली साईं हुया, मूंखे कहिड़ी ख़बर त 1400 साल पहिरियां उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु हुया। इन्हनि जो हिस्ट्री जे अंदरि एतिरो नालो छो तेज़ी में आयो आहे? साहबा जो 1400 साल खां बाद में अल्लाह जो कसम क़यामत ताईं ईअं ई साहबा जो नालो रोशन हूंदो, पर पोइ हिते रीज़न आहे, कहिड़ो रीज़न आहे? अल्लाह जो कसम साहबा हिन खे मज़बूत वक़्तो अल्लाह ताला क़यामत ताईं नालो रोशन करे छॾियो, इहो ई रीज़न आहे। दुनिया जो केतिरो बि फेमस माण्हू मरे थो, 20 साल खां बाद में नालो ख़तमु, 30 साल खां बाद में पुट बि विसारे था छॾनि त कंहिं क़िस्म जो कोई अबो दुनिया में न हुयो। 50 साल में बंदे जे नाले जे मथां डैमेज, दुनिया विसारे छॾी थी, कंहिं क़िस्म जो कोई यादि न आहे। छाजे करे उहे इंसान दुनिया जे पोयां दौड़ लॻाईंदा आहिनि, पैसे जे पोयां दौड़ लॻाईंदा आहिनि त दुनिया चंद दुनिया जूं हवाऊं हलंदियूं, चंद बारिशूं हलंदियूं, पोइ छा थींदो, उन बंदनि जो नालो मिटिजी वेंदो। ऐं जंहिं साहबा, जंहिं शख़्सियात अल्लाह ताला जे क़ुर खे मज़बूत पकड़ियो, अल्लाह जो कसम क़यामत ताईं उनजो नालो रोशन रहंदो।
मां 100 साल जेकॾहिं पोइ ते वञा थो, पाकिस्तान जा तमामु वॾा सियासतदान मुंहिंजे इल्म में न आहिनि। मूंखे कीअं साहबा जी चपे चपे जी ज़िंदगी मालूम थिए थी? रीज़न छा आहे? को रीज़न आहे? अल्लाह जो कसम आहे, रीज़न हे आहे। हिन खां अलावा ॿियो कुझु बि रीज़न न आहे। हिन खे मज़बूत बख़्तऊं ऐं इलाइक़नि में हिन जे मुताबिक़ फ़ैसिला करायूं, हिन जे मुताबिक़ पंहिंजा मामला कयूं, हिन किताब जे मुताबिक़ पंहिंजा मामलात कयूं। अल्लाह जो कसम आहे, क़यामत जी जेसि ताईं सुबुह न थिए तेसि ताईं साहबा जो नालो हलंदो रहंदो। इहो ई रीज़न आहे। अॼु तव्हां मुस्लमान पंहिंजी हक़ीक़त में अची वञो, पंहिंजे असुली पेर ते अची वञो, हक़ीक़ी जेको आहे पंहिंजे मक़सद ते अची वञो। कंहिं क़िस्म जो कोई ज़रूरत न आहे तव्हांखे फेमस थियण जी। अल्लाह तव्हांखे दुनिया जे अंदरि फेमस कराईंदो। अल्लाह तव्हांजे मक़ाम खे जेको आहे बुलंद कंदो। अल्लाह सां कॾहिं तालुकात बणाए त ॾिसो। असांजो हिकिड़ो पेर दुनिया जे अंदरि ऐं ॿियो पेर थोरो घणो असांजो दीन जे अंदरि अटिजा। हालांकि अल्लाह ताला फरमायो 100% दीन जे अंदरि दाख़िल थी वञो। अगरि दीन जे अंदरि असां दाख़िल मुकमल न थियासीं, मुकमल शरीयत खे न वरितो थिए, यकीन कयो नाकामी ॾिसंदासीं, नाकामी ॾिसंदासीं ऐं असांजी नाकामी खे कोई बि नथो रोके सघे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पाणी साईं, गार ॾियण सां वुज़ू फासिद थींदो या न थींदो? अच्छा, गार ॾियण सां वुज़ू जेको आहे फासिद न थींदो आहे। बाक़ी वुज़ू जे अंदरि जेको असुली पंहिंजी जान हूंदी आहे, वुज़ू जे अंदरि असुली जेको पंहिंजो नूर हूंदो आहे, उहो ज़ाइल थी वेंदो आहे। त पोइ बहितर आहे, मुस्ताहब आहे, बंदो जेको आहे वुज़ू जेको आहे चेंज करे वञे। जेकॾहिं अगरि कोई बि बंदो वुज़ू करे ज़बान मां जेको आहे गार निकिती, अहिड़ो अल्फाज़ निकितो जेको बिल्कुलु गलीज़ अल्फाज़ आहे, ग़लति अल्फाज़ आहे, त यादि रहे उन मां वुज़ू फासिद न थींदो आहे, वुज़ू फासिद न थींदो आहे। पर पोइ बि बहितर आहे त वुज़ू चेंज करे वञो। छाजे करे त वुज़ू मां असुली नूर निकिरी चुको आहे, वुज़ू मां असुली बरकत निकिरी चुकी आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि इन जे वुज़ू सां नमाज़ पढ़ो त नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। बाक़ी पोइ बि बहितर आहे, भलो अमल आहे त वुज़ू जेको आहे चेंज करे छॾियो। बाक़ी इहो अमल वॾो ख़तरनाक आहे। ऐं असांजे ज़माने जे अंदरि नौजवान सलाम कलाम अॼुकल्ह जेको आहे न दोस्ती आहे न, हाणे सलाम वियो आहे, अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इहो वियो आहे। हाणे इब्तिदा जेकी थिए थी, मुलाक़ात थिए थी न, उहा गार सां थिए थी, गार सां थिए थी। तव्हां चवंदो साईं तव्हां भला ख़्वाबु ॾिठो आहे या? ख़्वाबु न ॾिठो आहे। मसूई मलाई जे अंदरि इहो चकर ॾिठो आहे। मां बि तव्हांजे शहर जे अंदरि रहंदो, मां बि शहदादकोट जे अंदरि रहंदो, इन माहौल खे मां हिते ॾिठो आहे। को ज़मानो हुयो मुस्लमान जी पहचान आहे, मुस्लमान मुलाक़ात खां पहिरियां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह चवंदो आहे। अॼो का नौजवान हो हुन खे गार ॾे, हो हुन खे गार ॾे, त हे छा आहे? हे जहालत आहे। हिन गार ॾियण ते गुनाहगार थींदव, अल्लाह जी नज़रुनि में किरी पवंदव, ऐं कंहिं क़िस्म जो कोई तव्हांजो वैल्यू ऐं वक़ार जेको आहे दुनिया जे अंदरि न रहंदो। त इस्लाम इन शयुनि खां बिल्कुलु सख़्ती सां रोकियो आहे त गार जेको आहे ज़बान ते बिल्कुलु न आणे। भले दुश्मन आहे न यार, दुश्मन आहे न, उनखे बि गार न आहे ॾियणी। त को गार जेको आहे फज़ीलत जो जेको लफ़्ज़ न आहे, को भलो लफ़्ज़ न आहे जंहिंखे बंदो इस्तेमालु करे। बाक़ी दुश्मन आहे, इस्लाम जे एतबार सां दुश्मन आहे, तव्हां उन एतबार सां जेको आहे मुक़ाबिलो कयो। बाक़ी ज़बान जेकी आहे पंहिंजी ग़लति इस्तेमालु कोई बि मुस्लमान न करे। साईं, घरवारी खे हक़ महर न ॾिनो पर घरवारी जो इंतकाल थी वियो, हाणे उन जी रक़म खे किथे इस्तेमालु कयां? सभ खां पहिरियां असांजे मुआशरे जे अंदरि इहो बि हिकिड़ो ज़ुल्म हले थो। बंदा नौजवान शादी कनि था, शादी खां बाद में फौरी तौरु घरवारी खे आहे हक़ महर नथा ॾियनि। हालांकि उन टाइम ॾेई करे जान छॾायो, शादी कईसीं न त हक़ महर उन टाइम ॾेई करे जान छॾायो। असांजा सुस्त नौजवान 10 लख रुपया ॿाहिरि शादी हाल ते ख़र्चु कंदा। ॿिनि शयुनि जे अंदरि वॾी कोताही था मुस्लमान कनि। शादी हाल में 10 लख रुपया ख़र्चु कंदा, दोस्त अचनि, माइट अचनि, ॾिसनि त फलाणे वाह जो प्रोग्राम कयो आहे। बाक़ी जंहिं टाइम अगरि मौलवी पुछा कंदो यार माई खे केतिरो हक़ महर थो ॾिए, साईं 5000 रुपया लिखोसि, त हिन टाइम 5000 न आहे। हाणे 5000 खां हक़ महर मथे ॾियणी आहे। उहो 5000 बि किस्तियूं कराईंदा आहिनि। 2000 रुपया वठो, 3000 जेको आहे
असां पाण ॾींदासीं, उहे 3000 उन माई खे मिलंदा ई न आहिनि। त यादि रहे हक़मार औरत खे ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे, वाजिबु अमल आहे। त कंहिं बि बंदे अगरि हिते बयान में वेठो आहे, ॾिसो कमी को त हर हिकु बंदे खां थी सघे थी, अगरि कंहिं बि नौजवान पंहिंजी माई खे हक़मार न ॾिनो आहे न, ओतिरी रक़म ॾेई करे जान छॾायो। हे तव्हांजे गर्दन में फिट आहे, फिट हे कर्ज़ु आहे हिकिड़े क़िस्म जो। मसलन तौरु मां अगरि कंहिं खां 10,000 रुपया कर्ज़ु वठां त हे मुंहिंजो माफ़ु थींदो? त अॻिलो बंदो चवंदो यार साईं तव्हां 10,000 वठंदा उहो असांखे टाइम ते अदा त कयो न। त सेम जेके घरवारी खे हक़मार नाहे ॾिनो न, उहो तव्हांजे मथां साईं कर्ज़ु अथव, माफ़ु बि बिल्कुलु न थींदो जेसिताईं उहा औरत पाण माफ़ु करे। मथां ईअं डंडो खणी बीहो साईं माफ़ु करे नथी करे, ईअं माफ़ु बि न आहे कराइणो बिल्कुलु। उहो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां चवे त मां तोखे पंहिंजो हक़मार माफ़ु थी कयां, त पोइ मामिलो क्लियर थी वेंदो। बाक़ी हुनखे हक़मार ॾियणो आहे। अगरि जेकॾहिं हक़मार न ॾिनो आहे, घरवारी फोत थी वई आहे, हक़मार न ॾिनो आहे, घरवारी फोत थी वई आहे, त हाणे उनजे हक़मार खे उनजे वारसनि जे अंदरि तक़सीम कयो वेंदो। उनजी औलाद आहे ऐं मुड़ुसु पाण बि जेको वारसनि में अचे थो, कुझु पाण खे बि मिलंदुसि, औलाद खे बि ऐं घरवारी जे वालिदेन खे बि मिलंदो। जेकॾहिं घरवारी इंतकाल करे वई आहे त बि उनजो हक़मार जेको आहे न उहो तव्हांजे गर्दन में आहे। त कोई बि जेको आहे नौजवान सुस्ती न करे, हक़मार जंहिं टाइम निकाह थिए थो फुल टाइम ॾेई करे जान छॾायो। हे माफ़ु साईं बिल्कुलु बि न थींदो आहे। अगरि कंहिं हक़मार लख रुपयो ॾियण जी कोशिशि कई आहे, चई त मां पंहिंजी घरवारी खे लख रुपयो हक़मार ॾींदुमि, ऐं मौलवी जारू हुन गवाही ॾिनी, त हाणे पूरो लख रुपयो हक़मार ॾियणो पवंदो। कंहिं बंदे जो 2 लख रुपया मां पंहिंजी माई खे जेको हक़मार ॾींदुमि निकाह जे दौरान, त हाणे 2 लख रुपया ॾियणा पवंदा। कंहिं बंदे डिमांड कई 1 करोड़ ॾींदुमि, त हाणे साईं 1 करोड़ ई ॾियणो पवंदो। त इन जे करे जंहिं टाइम निकाह नौजवान जो थिए थो न, उन टाइम सोची सम्झी करे ॻाल्हाइनि। उन टाइम ख़ुशी हूंदा आहिनि, जीअं नालो थिए थो यार ख़बर पए त फ़िलहाणे एतिरा हक़मार ॾिना आहिनि, त जेतिरी वुर्सत जो हुजे न उन टाइम ओतिरो ई जेको हक़मार ॾियो। इन खां जेको मथे ॾियण जी कोशिशि न कयो। बाक़ी इहो माफ़ु साईं कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। जंहिं बि साथी जो रहियल आहे उहो महल सां ॾेई करे जान छॾाए, जुमे जी निमाज़ खां बाद में घर वञी करे पैसा खुलिया कराए ऐं हक़मार ॾेई छॾे। साईं इनशाला कोई करे ई नथो, लॻे थो सभिनी जो मिलियल आहे, सभिनी ॾिनो आहे साईं, मूंखे नथो लॻे साईं, मूंखे नथो लॻे त पूरी मस्जिद मां कंहिं सभिनी जेको हक़मार ॾिनो हुजे। इमाम जे सलाम फिराइण खां अॻु में मुक़्तदी सलाम फिराए त उनजो हुकुम छा आहे? इमाम जे सलाम फिराइण खां मुक़्तदी अॻु में जेकॾहिं सलाम फिरायो, इहो मकरू तहरीमी अमल आहे। इहे तमामु असांजा जमायती, मां हिकिड़े पासे सलाम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह ॾिठो त वाह हेॾे जमायती ॿियो सलाम बि फिराए पियो। त इमाम खां साईं अॻिते नाहे वधिणो, इमाम खां बिल्कुलु अॻिते नाहे वधिणो। इमाम सलाम फिरायो न अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, इमाम सां गॾु सलाम फिरायो। वरी मां हेॾे फरमायो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, मुंहिंजो अञा आवाज़ु हले थो, ॿिए सलाम जो मुंहिंजो आवाज़ु हले थो, साथी अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला मुहम्मद, मां सलाम कंप्लीट न कयो आहे। त हे साईं इहो बिल्कुलु हे अमल जेको आहे न, हे मकरू तहरीमी, नमाज़ खणी थी वेंदी। हे अमल जेको आहे बहितर न आहे, इमाम खां अॻिते निकिरो ई न आहे। इमाम तव्हां खां अॻिते निकिरी वियो ऐं तव्हां पोयां पोयां हलो था, हे को दुरुस्त अमल आहे। या इमाम सां कठे ई हलो नमाज़ जे अंदरि, तमामु नमाज़ जे अंदरि इन शयुनि जो जेको ख़्यालु रखो। इमाम रुकू में लथो, तव्हां बाद में रुकू में लहो। इमाम सजदे में वियो, तव्हां बाद में सजदे में वञो। इमाम अतहियात में वेठो, तव्हां अतहियात में बाद में वियो। घणा असांजा साथी इमाम खां पहिरियां रुकू में, इमाम खां पहिरियां सजदे में, इमाम खां पहिरियां सलाम, त हे जेको हे तरीक़ो आहे न, हे बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। हे बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। कोई बि साथी इमाम खां अॻिते वधण जी कोशिशि बिल्कुलु बि न करे। साईं हिकु मस्जिद में 2 दफ़ा जमात करे सघूं था या न? हिकिड़ी मस्जिद में हिकु मरतबो जमात थींदी। कहिड़ी मस्जिद में? जंहिं मस्जिद जो इमाम मुक़ररु आहे, मुअज़्ज़िन मुक़ररु आहे, उन मस्जिद में हिकु मरतबो ई जमात थींदी। मसलन तौरु असां ज़ोर जी नमाज़ पढ़ीसीं न, जमात थी वई 2 बजे, हाणे कोई सूफ़ी जो टोलो हितां मस्तूई माला वारो नाच ते साईं असां पंहिंजी जमात था कयूं। जेकॾहिं अगरि इहो रेशो असां खोलियोसीं न, त पब्लिक में सुस्ती अची वेंदी। हर को चवंदो साईं ठीकु आहे साईं हिकिड़ी जमात भले पंहिंजी करे वठे, असां पंहिंजी 3 बजे वञी ॿी जमात पढ़ंदासीं। त जमात जो वैल्यू ख़तमु थींदो, वैल्यू। उन मस्जिद में बिल्कुलु 2 जमात हिकु टाइम में करणु मकरू तहरीमी अमल आहे।
यानी ईअं सम्झो हराम अमल आहे जे मस्जिद में नमाज़ थी वई आहे कहिड़नि बंदनि लाइ, उन महले वारे बंदनि जे लाइ। असां वटि ज़ोर जी नमाज़ थी वई, हाणे मस्तो माला मां कंहिं बि बंदे जे लाइ मुनासिबु न आहे उहो अची करे इन ई असांजी मस्जिद में जिते हिते नमाज़ पढ़े थो हिते अची करे दोबारा जेको आहे इमामत कराई। छाजे करे त ईअं जमायत जो वेल्यू ख़तमु थींदो। हर हिकु बंदो चवंदो आहे छॾे ॾिस 2 बजे नमाज़ आहे न, 3 बजे 5 जमात कंदासीं, वरी 3 टोलो 4 बजे 5 जमात कंदासीं, त जमात जो वेल्यू ख़तमु थींदो साईं। इहा सिर्फ़ु उन बंदे जे लाइ थोरी घणी इजाज़त आहे, उन बंदे जे लाइ जेको मुसाफ़िर आहे। कराची खां को बंदो आयो, उन सां गॾु पंहिंजा 5-6 साथी आहिनि, अची करे असांजी मस्जिद में बीठा, पर ॾिठो यार हाणे जमात निकिरी वई आहे, हाणे जमात जो अजुर त मिले, पोइ बि उन्हनि जे लाइ इहो मुनासिबु न आहे त हिन मुसले ते बीहनि या हिन मुसले जे साम्हूं किथे बीहनि। उनजे लाइ हुकूमत अलॻि वञी करे मस्जिद ॿिए के कोने में, मस्जिद ॿिए कंहिं कुंड में वञी करे जमात नमाज़ पढ़ाए सघनि था। उहो कंहिंजे लाइ? मुसाफ़िर लाइ। तव्हां शहरनि लाइ बिल्कुलु गुंजाइश न आहे। तव्हां शहरनि लाइ इहो हुकुम आहे त 2 बजे नमाज़ आहे न, फौरी टाइम अचो ऐं जमात सां जेको नमाज़ पढ़ो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 फ़रीक़ हुया, उन जे अंदरि को तनाज़ो थी पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो आया मस्जिद नबवी में, ॾिठो त नमाज़ जेको उहो टाइम थी वियो आहे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे अंदरि नमाज़ न पढ़ी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे अंदरि नमाज़ न पढ़ी, सिधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया घर। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि खे हुकुम कना, पोइ साहिब न बीहंदा भला। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी का अमल साबित थिए थो त हिकिड़ी दफ़ो जमात थी विया त ॿीहर जमात न थींदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे घर में नमाज़ पढ़ी ऐं जेके अज़वाज मुतहरात हुयूं उन्हनि खे पोयां बीहारे करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम थिया। इन मां मालूम थिए थो जंहिं मस्जिद में हिकु मरतबो इमामत थी वई आहे त दोबारा उते इमामत करण जी कोशिशि न कयो। यानी तव्हां ईअं चयो साईं असांखे जमात जो सवाबु मिले, जमात जे सवाबु जेकॾहिं एतिरो बि टेंशन आहे न त सर 2 बजे ते पहुची वञो। हे शरीयत, हे इस्लाम आहे। साईं हिकु शख़्स चयो त अबू बकर सिद्दीक़ जो ईमान साबित करे ॾेखारियो, उन जे जवाबु लाज़िमी ॾींदा। सर अबू बकर सिद्दीक़ जे ईमान साहबा जे ईमान जे लाइ हे क़ुरान काफ़ी आहे। छा था चओ? हिन क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत शजरा। अल्लाह ताला फरमायो तहक़ीक़ पूरी पक्का त मां अल्लाह ताला राज़ी थी वियो आहियां। या अल्लाह कंहिंखां? अल्लाह ताला फरमायो मोमिननि खां। या अल्लाह कहिड़ा मोमिन? अल्लाह ताला फरमायो जंहिं नबी सां गॾु वण जे हेठां बैत कई। अल्लाह जो कसम वण जे हेठां अबू बकर बैत कई। हे क़ुरान हकीम अल्लाह ताला सर्टिफिकेट जारी करे छॾियो। असांजे बेवकूफ़ जाहिल अबू बकर सिद्दीक़ जो ईमान पेश कयो, उनखे चओ साहबा जे लाइ हे क़ुरान काफ़ी आहे। चओ त हे अल्लाह जो किताबु आहे। दुनिया जो कोई बि जेकॾहिं मुस्लमान चवे थो हे अल्लाह जो किताबु आहे, हिन जे मथां मुंहिंजो ईमान आहे, पोइ तव्हांखे यकीन थियणु खपे त हिन दुनिया जे अंदरि अबू बकर मोमिन आहे। छाजे करे? हिन जे अंदरि लिखियलु आहे। अल्लाह फरमायो को मुंहिंजी ॻाल्हि न आहे। अल्लाह ताला फरमायो लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत शजरा। तहक़ीक़ मां उन्हनि साहबा खां राज़ी थी वियुमि जेके मोमिन आहिनि ऐं जे रसूल जे हथ ते बैत कई। पर किथे कई? अल्लाह ताला फरमायो वण जे हेठां कई। अल्लाह जो कसम वण जे हेठां अबू बकर बि बैत कई, उमर बि बैत कई, ऐं इहा बैत ख़ासि थी हुई कंहिंजे लाइ हुई? उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ थी हुई। ऐं हिन ज़माने में असांजे बेवकूफ़ अबू बकर खे असां नथा मञूं, उमर खे नथा मञूं। अड़े तव्हां मञो न मञो, क़ुरान जेको आहे मञियो अबू बकर खे, हज़रत उमर खे क़ुरान जेको मञियो आहे। हिकु नंढी ॻाल्हि आहे। काइनात जो रब पियो फरमाए, नबी जो फरमान बाद में आहे। सभ खां पहिरियों अल्लाह ताला फरमायो तहक़ीक़ मां मोमिननि खां राज़ी थी वियुमि। अल्लाह तो सर्टिफिकेट ॾे त नबी सां गॾु जेके बैत कनि था हू मोमिन आहिनि। पोइ 1400 साल खां बाद में मां चवां न तुंहिंजी खोपड़ी ख़राबु थी आहे। ऐं जेकॾहिं चवें थो हिन क़ुरान जे मथां ईमान आहे त तोखे यकीन करिणो पवंदो नबी जा सभु साहबा हक़ आहिनि। ऐं जेकॾहिं अगरि हिन किताब जे मथां तुंहिंजो ईमान आहे पोइ तूं हलियो वञ, दुनिया कोई बि मज़हब इख़्तियार कर। अबू बकर जो ईमान पेश कयो। अरे अबू बकर लाइ क़ुरान काफ़ी आहे। अञा अॻिते ॿी ॻाल्हि कयां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि मर्ज़ुल वफ़ात जे अंदरि ईअं फरमायो मुर्रू अबा बकरन फलयुसल्ली बिन्नास। छा फरमायूं? अबू बकर खे हुकुम कयो त मुंहिंजे मुसले ते बीह करे उम्मत खे नमाज़ पढ़ाई। छा था चओ? इन खां वधीक ईमान छा थो थी सघे?
नबी पंहिंजे ज़माने में जंहिं शख़्सियात खे पंहिंजे मुसले ते बीहारे उन जे बारे में छा हुकुम आहे? हे का मुंहिंजी ॻाल्हि आहे? हे ॻाल्हि का मां पंहिंजे हथ सां ठाही आहे? नबी फरमायो मुर्रू अबा बकरन फलियो सली बिन्नास। अल्लाह जो कसम आहे, हदीस न हुजे, हदीस न हुजे, हदीस न हुजे, मां 10 करोड़ भरण लाइ तयारु आहियां। हदीस न हुजे, हदीस न हुजे, मूंखे चौंक ते जेको आहे फांसी ॾेई छॾियो। हदीस आहे, नबी जो फरमान आहे। 1400 साल पहिरियां नबी थो फरमाए, अगरि मुंहिंजे को मुसले ते इमाम थी सघे थो, अल्लाह जे नबी फरमायो अबू बकर खे हुकुम कयो मुंहिंजे मुसले ते नमाज़ पढ़ाई। हे का नंढी ॻाल्हि आहे? अबू बकर जी ख़िलाफ़त जे अंदरि हज़रत अली सां बैत कई, हे का नंढी ॻाल्हि आहे? इमाम हसन हुसैन अबू बकर खां तोहफ़ा वरिता, हे का नंढी ॻाल्हि आहे? बग़ैर ईमान वारा जेकॾहिं माज़ल्ला साहबा हुजनि हा, हज़रत अली सां बैत करे हा? जेकॾहिं इन साहिबनि जो ईमान हुजे हा त अल्लाह ताला ईअं क़ुर में फरमाई आहे, लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबाइऊनका तहत शजरा। अल्लाह ताला क़ुर में फरमाई आहे, नबी ईअं फरमाई आहे मुर्रू अबा बकरन फलियुसल्ली बिन्नास। नबी ईअं फरमाई आहे जेकॾहिं साहबा वटि ईमान न हुजे हा। हज़रत अली साईं छा बैत करे हा जेकॾहिं साहबा वटि ईमान न हुजे हा? इमाम हसन हुसैन तोहफ़ा वठनि हा जेकॾहिं साहबा वटि ईमान न हुजे हा? 1400 साल खां बाद में मां सम्झां थो तुंहिंजी खोपड़ी में को गंद आहे, तुंहिंजी खोपड़ी में को गंद आहे, तुंहिंजे दिलि में को मर्ज़ आहे जो असां अबू बकर खे नथा मञूं, उमर खे असां नथा मञूं, उस्मान खे नथा मञूं। अल्लाह जो कसम अबू बकर खे अल्लाह बि मञियो आहे, उमर खे अल्लाह बि मञियो आहे, उस्मान खे अल्लाह बि मञियो आहे, नबी बि मञियो आहे, साहबा बि मञियो आहे, हज़रत अली साईं बि मञियो आहे, हसन हुसैन बि मञियो आहे। हे को अकेले मुजीब रहमान जी ॻाल्हि आहे? हे 1400 साल खां बाद में अकेलो मुजीब रहमान ॻाल्हि करे थो त अबू बकर सिद्दीक़ हक़ ते आहे? अल्लाह जो कसम आहे, अल्लाह जो कसम आहे, तमामु मुसलमाननि जो इजमा आहे इन ॻाल्हि ते। दुनिया जे अंदरि पूरे मुसलमाननि जो इन ॻाल्हि ते इजमा आहे। उन्हनि खां सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि कयो, जेके चवंदा अबू बकर दुरुस्त न हुयो, दुरुस्त न हुयो, उनखे पुछा कयो यार मौला अली पोइ गॾु छो हुयो? मौला अली पोइ गॾु छो हुयो? जेकॾहिं अबू बकर दुरुस्त न हुयो, उमर जेको आहे दुरुस्त न हुयो, हज़रत उस्मान जेकॾहिं दुरुस्त न हुयो, हज़रत अली साईं पोइ छो गॾु हुयो उन्हनि सां? हर हिकु मौक़े ते हज़रत अली साईं हुन सां गॾु छो हुयो? हज़रत अली साईं गॾु थी करे अल्लाह जो कसम आहे हक़ हुननि जो दलील ॾेई छॾियो आहे। ऐं तमामु पंहिंजे नौजवाननि खे इहा मां गुज़ारिश कंदुमि त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में परेशान न थींदा कयो जेके तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि कंदा। साईं अबू बकर सिद्दीक़ हीअं उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कयो। हे जेकी मां ॻाल्हि कई आहे, हे ॻाल्हि कई आहे, हे का नॉर्मल ॻाल्हि न आहे, हे का नॉर्मल ॻाल्हि न आहे, हे ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी। हे रिकॉर्ड जेके उन्हनि जे मुंहं ते हणो वञी करे चयो हे छा आहे? हे क़ुर आहे। हे छा आहे? हे नबी जो फरमान आहे। हे छा आहे? हे हज़रत अली साईं जी बैत आहे। हे छा आहे? इमाम हसन हुसैन तोहफ़ा वरिता आहिनि। हे पोइ छा आहे? पब्लिक खे बेवकूफ़ कयो था, अवाम खे जेको गुमराह कयो था। नबी जो साहबी थियणु, नबी जो साहबी थियणु अल्लाह जो कसम मामूली ॻाल्हि न आहे, नॉर्मल ॻाल्हि न आहे। अल्लाह ताला जेकॾहिं करण ते पवे आहे, असांजे ज़माने में बि कंहिं बंदे खे नबी जे ज़माने में उथरी आहे, पर अल्लाह ताला तव्हांजी क्वालिटी ॾिठी, मुंहिंजी क्वालिटी ॾिठी। तव्हां में उहा बहादुरी न हुई, मां में ओतिरी बहादुरी न हुई। असांजी हालत खे ॾिसी करे अल्लाह ताला 1400 साल पोइ ते असांखे करे छॾियो। रसूल जे साहिबनि जी बुर्दबारी खे ॾिसी करे, ताक़त खे ॾिसी करे, ईमान खे ॾिसी करे अल्लाह जो कसम नबी जे क़दमनि में उन साहिबनि खे अल्लाह ताला आणे छॾियो। हे रसूल जा साहिबिन, टाइम कर दियो। अच्छा आख़िरी से हिकिड़ो ऐलान आहे त सुभाणे, अच्छा सुभाणे न 4 फरवरी ऐं 5 फरवरी ते अखियुनि जा माहिर डॉक्टर आया आहिनि। UK जो ऑफर आहे को। उमर शाह साईं कंहिंखे ॾिठल आहे? सभिनी खे ॾिठल न? हा त बि ॿुधायो त सही न, साईं मूंखे पक थी वञे। उमर शाह ते मौलाना मोहम्मद जान आबिद साहिब जो मदरसो आहे, उनजे अंदरि 2 ॾींहंनि जी अखियुनि जी कैंप लॻी आहे। पोइ जेके बि अगरि रिश्तेदारनि जे अंदरि मरीज़ आहिनि अखियुनि जो, कंहिंखे अगरि को फॉल्ट बाल्ट आहे त साईं सुबुह साईं मां मैसेज कयो त पंहिंजी जमात खे ॿुधाए छॾियो त 4 फरवरी ऐं अहिड़ी तरह 5 फरवरी मां सम्झां थो अरबा अंगारे को अरबा जो ॾींहुं त बीहे ॿई
त उन ॾींहुं जेको आहे तमामु साथियुनि खे आगाह बि कयो ऐं जेके बि अगरि अखियुनि जा को मरीज़ आहिनि उन्हनि खे उते मोकिले बि छॾियो। वाख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।